एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खेड़ा में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही आहे। अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश करण जो सिलसिलो जारी है। खेड़ा लॻ ॻोठ मोहम्मद बख्श जामड़ो में अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां ओताक में कचहरी कराई वई। महिमान खे सिंधी देसी खाधा खाराया विया। ॻोठ मोहम्मद बख्श जामड़े जे चङे मुड़ुस गुलाम सरवर जामड़े पारां कोठायल ओताक कचहरी में गिस्टा जे मरकज़ी अॻवान उस्ताद नूरदीन पौहर नाले वारो नौजवान शाइर अब्दुल रज़ाक अञण अब्दुल हकीम शर ऐं ॻोठाण वॾे अंग में शिरकत कई। ओताक में कचहरी में शरीक थींदड़नि खे देसी सिंधी खाधा साग पली माखी मखण जुअर जी मानी चांवरनि जी मानी चांवर लस्सी ऐं ॿिया खाधा खाराया विया। इन मौके ते ओताक कचहरी में शिरकत कंदड़नि जो चवणु आहे त असां सिंधी असल खां ओताकी ऐं महिमान नवाज़ी रहिया आहियूं। असांजी महिमान नवाज़ी समूरी दुनिया में मशहूर आहे। सकाफ़ती ओताक कचहरी में जमील जामरो असगर लाशारी एजाज लाशारी ऐं ॿियनि पिण शिरकत कई है। इन्हनि वर्चन वजायो त 5 डिसंबर अवामी न्यूज़ सां गॾिजी क़ौमी काज मल्हाए सिंध खे लफ्ज़नि जी भेटा पेश कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।